अस्सलाम वालेकुम दोस्तों। प्रोग्राम सरनसिरा पांद में शहर इस्लाम कोट लगे गोठ सिहार विकिया खां एडिटर अनवर अली विकियो जी चूंड नसीर खान शर जो ही बेहतरीन नज़म। संजा जे वेले जॾहिं बजाना पखियुनि उॾारूं ॾिठम अखियुनि सां कसम सां तुंहिंजूं हज़ार यादूं अंदर जो ओटो लताड़े आयूं। सियारो साजन सॼो गुज़री वियो बहार पंहिंजो बदन सजायो लथो कोहिड़ो घसनि पंधनि ते वठियूं ई माकूं असर जे वेले असां घणो पोइ संभारियो तोखे पिरी परे खां पुकारियो तोखे ॾिनई न सॾड़ो ॿुधई न ॻाल्हियूं अखियूं असां जूं रहियूं ई आलियूं फरवरी ही वञे पई प्यारा मथां अचणो अञा ॿियो मार्च आहिनि जे तूं अप्रैल ताईं असां पोरो ई मरी वेंदासीं। मई महीनो हवा विछोड़ा दधड़ दड़नि जी कखनि उॾारूं जलाए वेंदी ही जून जीअ खे जून जुलाई जुदाई अवांजी कटे न सघंदी दिलि असांजी कसम सां डोलिया अगस्त में अगई वसनि था मीअड़ा अखियूं बि प्यारा ईअं वसंदियूं सवा तो सेप्टेम्बर सुठो न गुज़रंदो अक्टूबर ओजागा वेंदो पोइ अरपे नकी नवंबर नकी डिसंबर सवा तो सारो ई साल साईं नसीर न हूंदो को हाल साईं मिली तूं शर सां मलाए यारी सॼो किसो ई सचो आ साजन अवांजूं दूरियूं हयाती मुंहिंजी संदो ही जीवन उजाड़े आयूं संजा जे वेले जॾहिं बि जाना पखियुनि उॾारूं ॾिठम अखियुनि सां कसम सां तुंहिंजूं हज़ारे यादूं अंदर जो ओटो लताड़े आयूं अंदर जो ओटो लताड़े आयूं।